पुडीरूलाल ख़ैबर में बल्दियाती इलेक्शन में आज़ाद उम्मीदवारनि खे वॾो झटको। मल्हाहनि जे सरदार घराणे सां ताल्लुक़ रखंदड़ वॾेरे पुॼल मल्हा पारां मल्हा बिरादरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि समेत टाउन कमेटी वार्ड नंबर 1 समेत पीपल्स पार्टी हाजी रसूल बख़्श ख़ैबर जे पूरे पैनल जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। वॾेरे पुॼल मल्हा पारां पीपी जे पूरे पैनल जे मान में आजियाणो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान हाजी रसूल बख़्श, साबिक़ा टाउन कमेटी ख़ैबर जे चेयरमैन सिद्दीक़ अली नूह पोटो समेत ॿियनि शिरकत कई। मौक़े ते वॾेरे पुॼल मल्हा तक़रीब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पीपी जी हिमायत जो ऐलान कयूं था ऐं असांखे यकीन आहे त हाजी रसूल बख़्श ख़ैबर जो पैनल टाउन कमेटी ख़ैबर में कामयाब थी माण्हुनि जा जाइज़ मसइला हल कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।